मोहम्मद खान में सिंध टीवी नेटवर्क के ऐलानियल मजहबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया से असांजी मैसेज जे सिरे हेठ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां गॾियल तौर सकाफ़ती रैली कढी वई। मरकज़ी रैली में शरीक माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे अंदरि न बल्कि सॼी दुनिया जे अंदरि जेको सिंधी माण्हुनि जो ई सकाफ़ती ॾियारो मल्हाइजे थो ऐं सिंध टीवी मज़हबी भाईचारे जे सिरे हेठि जेको अॼोको उनवान रखियो आहे सकाफ़ती ॾियारे जो, आउं सम्झां थो इहो ॾाढो वक़्ताईतो आहे ऐं इहो बहितरु आहे। सिंध जे अंदरि कॾहिं बि मज़हबी बुनियाद परस्ती न सिंध रही आहे, न सिंध जे ज़मीर में न ख़मीर में कॾहिं इंतहा पसंदी या एक्सट्रीमिज़म रहियो आहे। मज़हबी ऐं भाईचारो असांजी सकाफ़त आहे। सिंधु जेको असांजी जेको सो नैशियत आहे। सिंधु न हूंदो त असां न हूंदासीं, छो जो धरती त हूंदी पर सिंध ते सिंध जो दरिया में पाणी न हूंदो त उहे मारूड़ा जांगीअड़ा जेको लॾ पलाण थींदी ऐं सिंध में कख बि न बचंदो। सिंध में रहंदड़ जेके बि माण्हू आहिनि उहे एॾा मुहबती ऐं मज़हबी भाईचारे सां तालुक़ रखनि था जंहिंजो को मिसाल दुनिया में न आहे। सकाफ़त ॾियारे ईद जी निकितल रैली में शरीक नौजवाननि पारां क़ौमी गीतनि ते झुमरियूं पातियूं वयूं। कैमरामैन साहिल अयास सां गॾु शोएब कीरियो, सिंध टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।